चेड़ियों जानू तेहड़ा मुड़स अदी मुझे तो फोन अची वही अदी मोरे तो फोन कोन आई आ ठीक है अदी तू इंतजार कर जेसी ताईं मां पंहिंजे हमरा सां ॻाल्हाए वठां। हलो गर्मी केड़ा तई हाल? हाँ बुता मां ठीक आहियां। बुता एतरी देर करे छॾी छो फोन भी नथो करी? करे छो नथी सर्दी करे छो नथी? मुझे भी ॻाल्हि अची वई। हाँ हलो सुबता देर साजे लॻे आई देर इन जकर थी वई न त मूं वटि पैसा कोन हुया वो न कंप्यूटर वारी माई उन्हीं के चेन 25 रुपया उधारा ॾिना अथई। उधार पैसा घुराई मतलब हलो हलो ॿुध त सही वो देर न कर न जल्दी ॿुधा अची थी त जवाब ॾींदी। अञा छा कयां कल्ह खां वठी त मूं सामान ॿधी रखियो आ। सामान ॿधी रखियो अथव त पोइ देर न कयो न जल्दी निकिरो असांजो सामान बि ॿधो पियो आहे। तव्हां काॾे था वञो? असां घर कोन था छॾियो वञूं धोबीअ खे धोअण लाइ पिया ॾियण वञूं पर जे तव्हां अचो थियूं न त गॾिजी धोवंदासीं न। सर्दी जल्दी तो निकिरो असांजूं भेनरूं बि एॾे रवानियूं थी वियूं अथव जल्दी अचो लासिक घड़ी लॻी आहे हटो हटो। हेलो हेलो लगे तो उधारा पैसा खई खत्म थी वियसि। अदी मां त वञाए थी। अदी तू जे करे वञी थी त पोइ मां हिते छा कंदसि? पोइ मां भला थी। अदी बस वारो कर देर न कर सामान खण त हलूं। लो 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 ले जल्दी आइलो कोड़ा अमारो करो कदे ब्रेक ना पेड़ न खजी वजे ओए अयल्ला ई गुड़ गुड़ पीठा है अने कोरा ए दे मर Sì, perché non te si mara poti haru baru saga vedana kari giri ni baga हाला कोड़ा या जुटा दा हरो भरो कराया जेकॾहिं फ़ैसिलो न करणो हुअसि ने भाई असां त ईअं छो कयो? अड़े ने जो मुते असर मिड़े घट पियो इन करे त मां दुनिया जो आखी जलील अरे ने वडेरे हरू बुरू फैसलो न करो त माण्हू छो कॾो कई असांखे छो घुराई बेइज़ती करण जे लाइ माना त ऐं फ़ैसिले करण जो मक़सदु त होसि पर पाण जो 5 मिंट में वाशरूम पियो वञे चई त हिननि सां बि इहा जुठ खणी कयां अञा त हुनजी गिला थी पए। हा त फ़ैसिलो बि कोन करे सघियो माण्हू बि ईअं हलिया विया। सही हाणे त इहा ॻाल्हि हलंदी त फ़ैसिले कराइण वारा पाण तिरकी पिया ओ इहा सफ़ा ईअं अरे मज़ो त तॾहिं थिए अरे त उपतो सुबतो इहो नूरो बूरो तूरो हिक ॿिए खे जान धूला था ॾियनि हा न अरे हिक ॿिए जा कपिड़ा पाइण हा थपोड़ा मटे हणणा पंहिंजो पाण खे अरे मसां सां त हीअ हालत न थिए हा न। हा उहो रंग कपिड़नि खे ईअं चंबड़ियो हा हाणे अछनि खां फिका थी विया आहिनि। अरे अंदरि सॼो ख़ाली थी वियो हाणे सां सां कपिजनि ॻाल्हि करनि न ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि कंहिंजी ॻाल्हि छाजी ॻाल्हि जेके तोखां ॿुधाए आयो त वट पट असां दिगरी में जॻह रखजांइ। पूरा ॻाल्हि ॿुधाए न ड्रिजे चतो ॿुधाए न वेठो न ॾाढा ॿुधाए न कारो थे मुंहुं हा दागी मलजी पई हूंदी निरा थी पियो अब गुली हालजी वई हूंदी न। मसलो छा आहे असांखे सिक में सॾाए को सहायो छो था? हा हा नीहे जा न्यापा मोकिलिया आहे हाणे कुर्ब जी कातीअ सां रजारे छो था? बंजारियूं कोन था असां पाण में फ़ैसिलो कयो हो त तव्हां जेकॾहिं असांखे मोहबत ॾींदो त
त एवज़ में असां खां बि मोहबतनि जा मन वठंदो, पर ही मां रपेस ज़ाल खे ॾिसी इते ई पाण थी वियो। हल ॿार त तोखे सम्झायां, चरीअ मां फसी विया। बाबा असां मसलन में एतिरो मुंझी पिया आहियूं जो हिकिड़ी वॾी ॻाल्हि विसरी वई आहे। वॾी ॻाल्हि? कहिड़ी वॾी ॻाल्हि? मुंहिंजी शादी वारी? बाबा मूं वॾी ॻाल्हि जी ॻाल्हि थो कयां, हिन किनी ॻाल्हि जी ॻाल्हि नथो कयां। ग्रीस सां आढियल मुंहिंजा पीउ। मतिलब त मुंहिंजे शादीअ वारी ॻाल्हि तोखे किनी थी लॻे? किनी कुड़ी आहे पुट? बाबा तुम्हारी दाप में ज़रूरी ॻाल्हि विसरी वेंदी। अरे त पोइ ॿुधाए न, खुटल महीननि जा फर। बाबा तोखे यादि आहे असांजे गुज़ारे वेल सेठ हाजी लकूण? गुज़ारे वियल? अरे हाजी लकड़ो कॾहिं गुज़ारे वियो? मां संदसि कांधे जे देग जो पटाटो बि कोन खाधो। ओ चिमनी जी रोशनीअ में ॼावल मुंहिंजा पीउ गुज़ारे वियो, मतिलब गुज़रियल सेठ। अरे त पोइ अॻियो सेठ चओ न, ग़रीब जे ॿनी जा ॻेरा। पापा हुन जेका ज़मीन में मिल्कियत पूरी हुई उहा तोखां विसरी वई आहे? अरे छोरा, ॻाल्हि त लख जी कई अथई, पर इहा मिल्कियत त ज़मीन ॻिही वई हूंदी, इहो त आहे। पर हाजी लाकुण ते मूंखे एतबार नथो अचे। थी सघे तो वरी ॿी राति में उहो माल मिल्कियत उतां ॿीहर कढाए वियो हुजे। बाबा मिल्कियत कढराया त ईअं पेर न गीलींदो वते आ। तूं जेतिरो लकुण खे सुञाणे थो त थोरो घणो मां बि सुञाणांसि थो। ठीकु आहे, जे चवीं थो त पोइ ॿधूं था चेल सां संतरो ऐं खोटियूं था खॾ, पोइ जेको नसीब। ऐं नसीब थींदा भला भला। भला भला या ढिला ढिला, इहा ख़बर पवंदी खॾ खोटड़ खां पोइ। जानो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, हिन ॻोठ में असां सां बाबा साड़ करण वारा तमामु घणा अथई। तो लूसी लिकल है। काथे लिखियल? वोणनि में, कमंदनि में, कणक में, काथे? अरे लिकल आहिनि, मतिलब जट त उहो अंदर जो अंदर में असां सां सड़नि था। पोयल हद दो करी, अंदर जो अंदर सड़न था। इन अंदर ही तो खबर कीअं पई? घर में छा अल्ट्रासाउंड वारी मशीन रखी रही आहे? हाणे वॾो को निभागो ई बाबा, जेके असांखे ॾिसी मोह ख़राब कनि, सड़नि, पचनि, जलनि, उहे सम्झ असांजा दुश्मन आहिनि। हूंदा। अरे हूंदा छा निभागा आहिनि, पर इन्हनि में असांजो जेको खुलियल दुश्मन आहे न, जेको सरेआम असां सां दुश्मनी थो करे, उहो त इहो लकुण। उनखे न उतां किथे तो न ॾिजां, न त मोचा हुन मथां जड़ी। छो त उहो असांजे सोटनि उपते सुबते खे असां सां वेहाइण थो चाहे। वॾो शैतान माण्हू थी, वॾो शैतान। शैतान खे यादि कबो आहे न, उहो बि 5 मिंट लेट सां ईंदो आहे, पर मां उहो हाजी लकुड़ हा, उहो हिन दुनिया जो वॾे में वॾो शैतान आहे, जो एग्ज़ैक्ट माना पूरे टाइम ते ईंदो आहे। एग्ज़ैक्ट माना सम्झी थो? तव्हां ॿिन्ही ॿारनि खे मां ख़बराईंदुसि छोला, साड़ींदा पुट तव्हांखे ए गर्मीअ वारा झोला, तव्हांजी गिद्दू वारा कदा गोला। मारींदो तोखे ॿोला, ॾे ख़बर आहे? इहा उगरी मुंडी करणी असांजे ॻोठ जी न उतां किथे कीअं आहे। मां तोखे हिकिड़ो इतलो ॾियणु लायो आहे। ऐं छोरा तूं हिकिड़ी किड़क चाहे था। अरे न हेॾे न, चुप करे पी। तूं हाणे ॾाढी छा थो चवीं? इतला पुट इहो आहे त मां सुबते उबते जाम कन भरिया, ऐं हाणे उहे ॿई भार ब्रदर्स तव्हां खां ॿिन्हीअ जी घुर कंदा। बसि इहो इतला आहे। अरे न, असांजा सोट सुबतो ई उबतो ईअं कोन कंदा। सुबतो जॾहिं शैतान जे चवण ते न कंदा न। अॼु शाम ताईं तव्हांखे इहो पैगाम पहुची वेंदो त शाम ताईं तव्हां वॾेरे वटि ऐं फ़ैसिले जे लाइ पहुची वञो। छड़ा हाणे त चांहि मुंहिंजो हक़ आहे न, वञो कराया। न जानू न, चांहि हिनखे पाणी जो ढुक बि न पिया। पुट मां माकड़ बणिजी तव्हांजी पूरी मिल्कियत खाईंदुसि, ऐं इहो उबतो सुबतो मुंहिंजे लाइ रस्ता आसान ऐं साफ़ कंदा ईंदा। अरे जॾहिं ख़बर पई पोइ बि त लूस मुंहुं करण लाइ पुॼी थो वञे, माकड़ जा खाधल। पर तूं सभिनी भाउरनि जे पोयां पियो छो आहीं? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, कहिड़ो असां तव्हांजे कुराड़ियुनि जूं कितायूं कॾहिं भॼी आहियूं?
पुट तव्हां ॿिन्ही भाइरनि असांजे कुराड़नि खे किथे कितायूं कोन कढियूं आहिनि, पर मूंखे किथे कितायूं कढियूं आहिनि। खिली खिली मुंहिंजा आंड्रा ई सजड़ा थिया आहिनि, ई सजड़ा। ऐं हाणे मां तव्हां सां की सकंदुसि पुट, की सकंदुसि। तव्हां ॿिन्ही भाइरनि जी हिन ॻोठ में को इज़त करियो न, त ॿिन्ही हथनि सां मूंखे ॿुधाए ॾिजाए पुट। वॾी ॻाल्हि करे विया। ही दुनिया जो आख़िरी ज़लील आहे जेको असांखे हिन ॻोठ में ज़लील करण थो चाहे। आख़िर थियो छा आहे? तव्हां ॿिन्हिनि भाइरनि कहिड़ी खिचड़ी पचाई आहे जो असां खां तव्हां परे था रहो? असां तव्हांजे पासे में तॾहिं वेहंदासीं जॾहिं तव्हां वारा भाइर आहिनि न, या नुरल बुरल वारा असांखे पंहिंजी मिल्कियत जो हिसो लिखी ॾींदा। हा, मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त तव्हांखे जिन कॾहिं खां जाॻियो आहे या तव्हां कंहिंजे चुर्च ते आहियो? छो असां कंहिंजी चुर्च ते चवंदासीं? असां कहिड़ो मुगा मटर आहियूं? असांखे पंहिंजो दिमाग़ का पंचो। ॿियनि जी चुर्चनि ते त चिड़िया हलनि था ने, असां न। हा, पर अदा नूरल वारनि त तव्हांखे कॾहिं ईअं त कोन चयो आहे त ही असांजो आहे, ही तव्हांजो आहे। पोइ अदा वारनि ते तव्हांजो यकीन छो न आहे भला? ईअं छो नथा सम्झनि? पाण वरी जॻत ते असांखे विहारनि, असांखे पॻूं छो नथा ॿधाइनि? इहे नुरल बुरल असांजे चवण ते हलनि, हर कमु असांजे इशारत त करनि न। बाक़ी सही असां हुनजे हथनि जा गुॾा आहियूं, जीअं असांखे उतारनि, नचराइनि, घुमाइनि, फिराइनि, उहे कयूं था। सुबता इहो तूं ग़लति थो ॻाल्हाईं, ऐं इहा ई ॻाल्हि तुंहिंजी कीची में पवंदी। ऐं तव्हां जे चवण ते आहियो न, उहो तव्हांजो अलाह ताला चट कंदो। भले खाए, असां नुरल बुरल वारनि खे दान न ॾींदासीं। असांखे पंहिंजो बसि हिसो खपे, हिसो खपे। हा, हण जल्दी कर। अरे छोरा, इहो लपो कीअं तो वणी? इन नंढड़े लपे सां मिल्कियत कीअं नज़र ईंदी? मूं अंग्रेज़नि खे ॾिठो आहे, उन्हनि वटि हेॾियूं वॾियूं वॾियूं मशीनियूं हूंदियूं आहिनि। उहे ज़मीन जे मथां रखंदा आहिनि त आवाज़ ईंदो आहे त हिन में कुझु आहे। बाबा तू चाहींदो तरी ते बिस्त खपे, मेहनत करण खां मोत थो चढ़े। लखे रुपए मिल्कियत आहे, ईअं त कोन मिलंदी। मेहनत कंदासीं त मिलंदी न। लपो हंदासीं, को कपिड़ो ज़ाहिर थिए, को ख़र्को थिए, ईअं लपो हंदासीं त मेहनत ज़ाया थी वेंदी। हाणे तूं हण कोशिश कर, हण। अरे छा कयो? ज़मीन में कॾा जुदा हणो, रांदि था केॾो या? वाह दानूरल वाह, रांदि था केॾो? बाबा ज़मीन जा कीड़ा पिया मारियो। वाह रे वाह, कोन रहण खां ज़मीन जा कीड़ा मरंदा आहिनि। अकुल जा जीअं अका भरो। ननूरल बाबो भुलिजी पियो आहे, कीड़ा कोन था मारूं, बिलोरे रांदि था केॾूं, गुची था ठाहियूं। बिलोर नको कयो कुझु तव्हां ॿई, कुझु ॿियो था, पर मूंसां मिड़ई कूड़ था हणो। चलो छॾियो इन कम खे। अरे जमू करा वञ तूं इहो दोस्त मोहम्मद जे वारे तव्हांजी बाण खणी आ। भाण खणे अचां? नूरल छॾियो हिन फैक्ट्रियुनि जे भाणनि खे, पंहिंजो सिंधी भाण ॿनियुनि में विझो त ॿनियूं ताक़त वठनि। हाणे त ॿनियुनि खे बि तव्हां भाड़े ते करे छॾियो आहे, जीअं मेहन खे भाड़े ते कबो आहे। सुई लॻंदी त मेह खीर ॾींदी, न त सुईअ खां सवाइ खीर ई कोन ॾींदी। बाबा हाणे इहो ज़हर जो कारोबार बंदि थियणु घुरिजे। अरे वड़े शमू वाह, तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं सफ़ा। हाणे हिन ज़मीन खे इहो अंग्रेज़ी भाण न, पंहिंजो देसी भाण ॾिबो। हाणे हीअं कयो जो तव्हां ॿई पीउ पुट ट्रालियूं खणो ऐं सॼे ॻोठ मां छेणा मेड़ियो, ऐं छेणा मेड़े उहो ट्रालियूं भरे अचे ते ॿनीअ में उछलियो। बाबा मूं मिस्किन खे तूं माराईंदे, वञी पाण गोदाम मां भाण खणी आ। हा मां वञा थो। नूरल उबती फिल्म असांजे खीचीअ में विझी छॾी। ठीकु आहे, गणपति कोन्हे न, हल। छा थियो बुरल? पाणी के धक पियो वणी के छिते खाधो अथई छा? छिते न, छितन खाधो आहे, छितन। ज़हर पेरनि खां चढ़ी गोॾनि ते वञी पेट में वर वकर खाई दिमाग़ ते पहुतो आहे। त पोइ घर छो आहे? अस्पताल वञी सुईयूं हणाई आहे न। इहो ज़हर सुयुनि वारो न अथई, पर मां उहे ॿई कुता मारींदुसि जिन असांखे ॾाढियो आहे। अल्ला, अते नूरल के खाधई छा? कंहिंजा कुता हुआ? तव्हांजा कुता। असांजा? असां कॾहिं कुता पालिया?
तुझे भावरनि जी तो ॻाल्हि कहे थी उबतो सुबतो गुंदड़ा। अच्छा उन्हनि कुता पालिया आहिनि पर छो? उन्हनि कुता न आहिनि पालिया पर शिकारी जे चवण ते मूंखे खाधो आहे। छा थो चवण चाहीं? सिधी ॻाल्हि कर। सुणो वठई सांडरे जा पुट, छो त मां बि मांधाणी आहियां, मांधाणी। हीअ जो फेरो खाधमि मुल्क लस्सी थी वेंदो। वरी मूंसां थी ॻाल्हाई? मूंसां नूरल जे भाउ बुरल सां या सोटिन जो सटको? मुआ पिया संभाल पंहिंजो पटको। मतलब तव्हांजे पटके में मुंहिंजे भाइरनि हथ विझण जी कोशिश कई आहे, ईअं तो चवण चाहीं न? इन हाजी लकुण लांतीअ जे चक्कर में थी तोवारा भाउर असां सां मुंहुं था टकाए। असां ॿिन्ही भाउरनि खे हिननि खुशकियूं ॾेई छॾियूं। असांजा अहिड़ा त काकड़ा सुकी विया आहिनि, पूरो हिकिड़ो गिलास पाणी जो खणी आहियूं। पूरी छा ख़बर ॾे मूंखे तॾहिं मुंहिंजी खुशकी न लहंदी। अहिड़ी खुशकी जंहिंसां अंदर जी बाहि न विसारंदी। आख़िर फरमाइश कहिड़ी करण था चाहिनि? फरमाइश तमामु ॾुखी बेसुरी फरमाइश। चवनि था मेहदी हसन जो कलाम जलाल चांदी जी आवाज़ में ॿुधायो अंठांदो। हाँ हाउ खां पंहिंजो ये तो वारा मोबी भार चवनि था मिल्कत मां हिसो ॾियो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां सभिनी ॿारनि खे पक आहे, इहो हाजी लकुण लूसी या हिननि खां ज़मीन कंहिं तरीक़े सां वठी करे हॿऊं करे फॿाए वेंदुनि ऐं तोरा भाउ बुतंदा ॻोठ जूं कचियूं भिटियूं चटींदा। भूरल तूं घणो जज़्बाती न थी। अॻ में बि घणो जज़्बाती थिए त कननि मां किन निकितो ई ऐं अखियुनि में पिचियूं अची वयूं हुई, ॼण मुंहं ते कंहिं ॾही हारी हुए। तव्हां ॿई भाइर पंहिंजो ॿार लाहियो, उबते ऐं सुबते खे पंहिंजो हिसो ॾियो, बाक़ी हुननि जो भाग खटे। अस्सलाम वालेकुम। वॾेरे नूरल मोकिलियो आहे त मानी खणी आ। अॼोके ॾींहं ते मूंखे बि मुंहिंजे भाउ सां गॾु वॾेरो चई वेठी आहियां, छाजे करे जो सुभाणे न परीहं इंशाअल्लाह असां अधु वॾेरा थींदासीं। वॾेरा बुरल, वॾेरा बुरल, वॾेरा बुरल, वॾेरा बुरल। और हाणे बस 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 असांजो हरू भरू या हाज़मो तो ख़राब करी। मां थाड़ी हिन अध माण्हू खे मुंहिंजो बि सोन ई छॾ, मां ये तो नूरल ते गॾिजी खाईंदासीं। ठीकु आहे। अरे भागा का मार पैंदी कटरा में कटरा भाई। ठीक है ओके। बनेरा ये केड़ी शराफत है बाबा? ये खाली शराफत है? हमूजी बैठे रिया जाका। बाबा मुझे चवण जो मक़सद हुयो आहे त तोए अॼु खां बलाधारी आया किथां हथ कई अथई। बचे तो ये घोड़नि वांगुरु चूना हणंदो बाबा कंहिंजो उज़ो वुज़ो भञी पए त पोइ केरु भरे ॾींदो? सर्व जी थो ॻाल्हि करी जा, ये बि ठहियल ई अहिड़ो आहे। जेसीं ताईं 15-20 माण्हू नथो किराए न मानी कान थी वणेसि त पोइ वॾेरा हीअं कर न, 15-20 माण्हू रख मुलाज़िम पाण वटि, जिन खे इहो तवारो नौकर खूना हणंदो रहे। घटि में घटि को ग़रीब गुरबो त बचियलु हूंदो न, हरू भरू के चङे भले जो रुख चढ़ियो न त न टंग बंदसि न ॿाहल बंदसि, माजूर लॻो के व्हील चेयर ते वेही पिनंदो के चौंक ते। वाह रे वाह, इन मोत भरल वारी मां 10-20 माण्हू पघार ते रखां। अकुल अथई भलो। हा बाक़ी मां इहो थो चवां त कंहिं लिंगे खे वञी कुलो हणे न त इहो लिंग सिधा करेसि। बाबा बाबा सां खां पुछो त असीं तो वटि छो आया आहियूं। पुछां या न पुछां ॿुधाईंदो त ज़रूरु। बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हिननि यतीमनि ग़रीबनि गुमदामनि खे पंहिंजो हक़ु साफ़ वठी ॾे, हक़ु वठी ॾे, हक़ु। मां पंहिंजो हक़ु हिननि खे छो वठी ॾियां? इन हक़ ते त मुंहिंजो हक़ु आहे। लकुण कान इहो आहे त नाइंसाफ़ी करी। वॾेरा साईं आहे उबतो। चई जातो अरे मथो फ्री होती आहे माना त मां उबतो आहियां ऐं तूं हाजी लकुण आहीं। न न तूं लकुणी मां उबतो आहियां, पर हिन महिल तुंहिंजो अकुल उबतो आहे न, तूं वॾेरे खे कुझु सम्झाए नथो सघीं, इन जे करे चयो मैं उबतो। नालो मुंहिंजो आहे पर अकुल हिन वारो उबतो आहे। हासी पर तूं सम्झाइसि अकुल जा काबर सम्झाइसि। मोहतार हरू भरू ख़ान साहब, लकुण जे चवण जो मतिलबु आहे त असांखे असांजो हक़ु वठराए ॾे। अरे कहिड़ो हक़ु? असांजी मिल्कियत जो असांजे सोटनि वटि हक़ु आहे असांजो, उहो कब्ज़ो कयो वेठा आहिनि। हाणे असां उन्हनि खां घुरूं था त जवाबु ॾेई छॾियो अथनि, इन करे तो ॾे आया आहियूं असांखे उहो वठराए ॾे। छो था जवाबु ॾियनि? बाबा होर ॿई पहिरें नंबर जा सौदा
बसि इहो अंगूड़ो हई वेठा आहिनि त ही आहिनि वीचारा ईअं गुगदाम चरिया पंहिंजी मिल्कियत संभाले कोन सघंदा। हाणे तूं भला ॿुधाए त ही को अंधा न मंडा न हरू भरू इहा ज़मीन ईअं विञाए छॾींदा छा? अरे मिसाल में मुंहिंजो नालो खणणु भला ज़रूरी आहे? हो त छॾो लकुण खे, तव्हां छा पंहिंजो हक़ वठाए ॾियो। मां तव्हांखे हक़ वठी ॾियां पर तव्हां संभाले कोन सघंदव। बाबा मां भला ॻाल्हायां? हा भले। हिननि खां बनी कान फुरबी ख़बर त छो हिननि खां बनी मां मक्का ते वठंदो जेकर न मूंसां कंहिं खेस कई ऐं मूंखे तपश आई पोइ त मां तलवारूं कढंदुसि तलवारूं। वारो कर बोतार वारो कर, असांखे पंहिंजो हक़ वठी ॾे, न त नूरल बुरल असांजी मिल्कियत खे हपम करे वेंदा। ठीकु आहे मां फ़ैसिलो कंदुमि। नूरल ऐं बूरल ॾे हाणे थो माण्हू मोकिलियां। वञेरो जिंदाबाद, वञेरो जिंदाबाद, वञेरो वञेरो। इहो छा थो करे छा आहे? फ़ाइदो छा त फार्म में जिंदाबाद पियो तव्हां अदा बुरल जीअं तव्हां नूरल इहो बते सुमते फ़ैसिलो न करायो आहे वॾे हरू भरू वटि। हा हलिणो पवंदो छा? भला जे न हलंदासीं छा थींदो भाउ? वाइड़े वाइड़ो उहो जो वाइड़ो बुरा माण्हू छा चवंदा? चवंदा त नूरल ऐं बुरल भॼी विया। हा ऐं पोइ इहे ॻाल्हियूं हलंदियूं त यतीमनि जो हक़ खाई विया वीचारा मिसकिनड़नि जो। अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, माण्हू असांखे पोइ बि खिलंदा न जॾहिं मिल्कियत जो हिसो बते सुबते खे मिली वेंदो। उहो ॿई ॻोठ में पंहिंजो पाण खे मोतबर सम्झी सीट करे घुमंदा ऐं असां इज़त आंगूठे जेतिरी बि न रहंदी। हा यार आहे त ॿिन्ही पासे वयल, हेॾो बाहि हेॾो पाणी, काॾे वञे वीचारो कंबराणी? अदा असां वारे हिन मसइले में इन वीचारे कंबराणी खे छा लाइ थो आणी? अरे मां कोन थो आणियांसि बुरा, कोन थो आणियांसि मां, पर मरहूम अनवर जा लफ़्ज़ ई अहिड़ा जो पाण ई विच में अची थो वञे। अदा मां हिकिड़ी सलाह ॾियां, तकड़ा तकड़ा न ॻोठ खे छॾे निकिरी हलिया था हलूं। फ़ैसिलो थी वञे उन खां पोइ मोटंदासीं। अलाए सही त आगे छो था वञो मस मस त पाताओ फौरन फ़ैसिलो रखाको फौरन कंहिंखे बि काॾे उथण वेहण खाइण पीअण चुरण पुअण जी मोहलत ई कान मिलंदी। नूरल नूरियड़ा भूरल भोलड़ा दफ़ाल ॾिचे ऐं वरी ज़ूझ टकर भॼण जी कोशिशि था कनि मुतबर। फ़ैसिलो न करायो अथऊं, फ़ैसिले में तव्हांजा मां फीका फेराईंदुसि। तव्हां ॾिसंदो न तव्हांजो ॿूट हूंदो लार करण त तव्हांजो हलण वरी हूंदो ॼाम छोड़े, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। अरे बसि कर ओ बता पहिरियों सोबतो त थी सुञाणा थो तोखे। लकड़ जे कुल्हे ते बंदूक रखी थो हलाई हैं? ईअं न केॾी महिल दुनाली बंदूक हीअं उगती लॻई त इहे नसूं ई न हूंदई। तव्हांखे पोइ मां दांत कोन ॾींदुसि न। दो नाली हूंदी आहे छा? नालियूं अलॻि अलॻि आहिनि। हिकिड़ी नालीअ मां बाबा पंहिंजो पाण खे तकिड़ो ॿाहिरि कढंदुसि, ॿी नालीअ में मां वेंदुसि कोन हरियो भरो। बाक़ी जंहिं सची पची नालीअ में मां किरी पियुसि त मुंहिंजो बुत ख़राबु थियो त पोइ मूंसां गॾु हाजी लकोड़ त आहे न, पाण ई मुंहिंजी पुठी चटींदो। अरे चरिया मुंहिंजे वात में बि तव्हां गुरु ज़बान पियल आहे, को ट्वाल थोरी वात में पियल आहे जो तव्हांजा वठंदुसि गंद सां फुकंदो। इते ई थो फिरे इहो बता, अॻिते तव्हां लाइ छा कंदो? ए सांड्रे मुआरो रंग पियो थो मटाए। पुठे रंग रूप मटाईंदो हूंदुसि। तव्हां वांगुरु कारीगर नांग त कोन हूंदा जो पुराणनि खज़ाननि ते फण कढी कब्ज़ो कई वेठा हूंदा। अरे तव्हां त हिननि सनड़नि यतीमनि जे मिल्कियत ते तरियूं खणी वेठा वटी मरो। अड़े ओ लकुण लांती, तूं विच में अची शैतानगिरी छाजे लाइ थो करी? असां ॼाणू त असांजा सोट ॼाणनि न बा। अरे बसि कर, अरे हक़ वठाए ॾियण वारे खे तव्हां शैतानगिरी था सम्झो। हूंदुसि शैतान पुट हूंदुसि, पर पुट ॿियनि मामलनि हिते ऑन दी स्पॉट मां 110 दफ़ा सही आहियां। ऐं तव्हां जहिड़नि ॻोर पटनि खां हिननि यतीमनि जो हिसो वठी पोइ साओ ॾिसी थो था हरी ज़िब टे मुकूं कंध वारियूं हथनि मां थो वञई हाणे। हाजी लकुण छॾ हिननि खे, हलूं था वॾेरे हरू भरू जो ताक़त उते हिननि खे घुराए दुब मुक़ाबिलो कंदासीं। हलिया
ब्लूरल बुरल तव्हां बि दस्तावेज़ तयार करे रखिजो मां हिन खे वठी थो वञा उते फैसले में असांजे नाले जेको सामान ईंदो सभु ॾेई छॾिजो अस्पताल पहुताई रस्ते में तारे में ठाई बोला बाक़ी तो हिन चक्कर इहा फिल्म कीती ने पवे ई पवे हा मूंखे बि लॻे थो हलंदासीं हा हलणो त पवंदो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।